नाज़िन नवाज़ सां अहम ख़बर शेयर पिया कयूं त पीपल्स पार्टी जे को चेयरमैन आसिफ ज़रदारी चयो आहे त सॼी क़ौम ॿोॾि मुतासिरनि सां बीठल आहे। सॼी क़ौम खे नज़र अची रहियो आहे त फितनो केरु आहे। पंहिंजे जारी कयल बयान में अॻूणे सदर आसिफ ज़रदारी चयो आहे त इंसान ऐं हैवान जो पतो पइजी वियो आहे। हिन शख़्स मुल्क खे कमज़ोर करण जो ठीको खंयो आहे जेको असांजे जहिड़े न थींदो। आसिफ ज़रदारी जो चवणु आहे त असीं पंहिंजे इदारनि खे हिन शख़्स जे हवास ख़ातिर तकरारी बणजण न ॾींदासीं। असांजे हर सिपाही खां वठी जनरल ताईं हर हिकु बहादुर ऐं मुहिबे वतन आहे। हिन जो वधीक चवणु आहे त ॿोॾि मुतासिरनि जी मदद जी कोशिश करियूं पिया। हीउ शख़्स जलसो करे रहियो आहे। नाज़िन नवाज़ बुलेटिन में अहम ख़बर शेयर पिया कयूं त पीपल्स पार्टी जे को चेयरमैन आसिफ ज़रदारी चयो आहे त सॼी क़ौम ॿोॾि मुतासिरनि सां बीठल आहे। सॼी क़ौम खे नज़र अची रहियो आहे त फितनो केरु आहे। पंहिंजे जारी कयल बयान में अॻूणे सदर आसिफ ज़रदारी चयो आहे त इंसान ऐं हैवान जो पतो पइजी वियो आहे। हिन शख़्स मुल्क खे कमज़ोर करण जो ठीको खंयो आहे जेको असांजे जहिड़े न थींदो। आसिफ ज़रदारी जो चवणु आहे त असीं पंहिंजे इदारनि खे हिन शख़्स जे हवास ख़ातिर तकरारी बणजण न ॾींदासीं। असांजे हर सिपाही खां वठी जनरल ताईं हर हिकु बहादुर ऐं मुहिबे वतन आहे। हिन जो वधीक चवणु आहे त ॿोॾि मुतासिरनि जी मदद जी कोशिश करियूं पिया। हीउ शख़्स जलसो करे रहियो आहे।